الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما المؤمنون الذين آمنوا بالله ورسوله ثم لم يرتابوا وجاهدوا بأموالهم وأنفسهم في سبيل الله أولئك هم الصادقون. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود مجھے حبیب دے. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق
والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم حمد و सलात खां बाद अजोकी हिन महफ़िल जा सदर गिरामी क़दर सज्जादा नशीन दरबारे आलिया हाज़ा असांजा मुकर्रम ऐं मोहतरम हज़रत क़िबला साईं सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी दामत बरकातुहुमुल आलिया ऐं सदो ख़ानदान जा सादाते किराम अफ़राद मुझे आडो मौजूद प्यारी जमायत सबोरी आशिकान रसूल ऐं उलमाए आले सुन्नत व जमात सभिनी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु ही प्रोग्राम जेको तव्हां अॼु हिन जगह ते माशाअल्लाह गॾु थिया आहियो कंहिं तारुफ़ जो मोहताज नाहे न को इन मौज़ू ते घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे त ही जगहूं किन अल्लाह जे प्यारनि बाननि जूं आहिनि उहे अल्लाह जा प्यारा बाना जिन सॼी ज़िंदगी मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां लम लॻाई हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां तअल्लुक़ निभायो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पंहिंजनि उन्हनि आशिकनि ते अहिड़ी महिरबानी फरमाई जो अल्लाह जे हबीब उन्हनि खे टंडे बागे हॾा छड़ में कोन रखरायो बल्कि उन्हनि खे महबूब पंहिंजे पाड़े में पाण वटि रहाए छॾियो। इहो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी करम नवाज़ी आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजनि आशिक़नि पंहिंजनि ख़ादिमनि महबूब सां ताल्लुक़ निभाइण वारनि उन्हनि ते हबीब ईअं ई महिरबान आहे। हीअ त दुनिया जो इनाम आहे जेको उन्हनि खे अल्लाह ताला हबीब जे सदके अता फरमायो आहे, पर अॻिले जहान जा जेके इनामात आहिनि उहे यकीनन तव्हां ऐं असां उन्हनि जे सम्झ खां कासिर आहियूं त आख़िर उहे इनाम कीअं हूंदा, उन्हनि जो मंज़र छा हूंदो, कैफ़ियत छा हूंदी। हक़ीक़त हीअ बात जॾहिं महशर जे मैदान में तव्हां ऐं असां समूरा गॾु थींदासीं तॾहिं महबूब जे उन्हनि आशिक़नि जो शान तॾहिं वञी ख़बर पवंदी। हिन जहान में त महबूब जा आशिक़ हूअं ई निर्वार हूंदा आहिनि, पर अॻिले जहान में इंशा अल्लाह ताला तव्हां ऐं असां इन ॻाल्हि खे मुलाहिज़ा कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ घुरो त अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। समूरी जमायत आमीन ज़ोर सां चवे। ऐं इहा बि दुआ घुरो त अल्लाह तबारक व तआला मां फ़क़ीर जो कुझु हक़ ऐं सच बयान कयां, अल्लाह ताला तमाम सभिनी खे उहो हक़ ऐं सच ॿुधी वरी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। यकीनन टाइम काफ़ी थी चुको आहे, मां बि तव्हांजो घणो टाइम कोन वठंदुसि। मौज़ू जे मुनासिबत सां जेका आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे, इंशा अल्लाह ताला उन जे मुतालिक़ चंद मारूज़ात अर्ज़ करण जी सआदत हासिल कंदासीं। तव्हां प्यारी जमात खे अर्ज़ आहे त तव्हां समूरा गॾिजी मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम खे भेरो ॾियारियो त मां तव्हांखे अल्लाह जो पाक कलाम मजीद पढ़ी ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल हबीब अल्लाह। दुरूद और
दुरूद पढ़ो लाउड वारो लाउड खे ख्याल करे छोकरो जेको मूंसां आयो आहे उनखे चओ मूंसां ॻाल्हाए दुरूद पढ़ो दुरूद सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या करीम अल्लाह यहाँ टियों दफ़ो दुरूद झूमी झूमी आवाज़ अचे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यरताबू व जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह उलाइका हुमुस सादिकून आवाज अची वठो तो सुभान अल्लाह चो न तो हुन जा कन पटिया भला अची वठो आवाज तो सुभान अल्लाह चो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही अल्लाह ताला फरमायो बेशक रुगो ईमान वारा उहे माण्हू आहे जिन माण्हुनि अल्लाह खे बि मञियो आहे ऐं अल्लाह जे रसूल खे बि मञियो आहे पर अल्लाह ऐं उन जे रसूल खे त हुननि मञियो आहे पर अल्लाह ऐं उन जे रसूल खे हुननि बिना शक ऐं शुबहे जे तस्लीम कयो आहे ईमान आंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे ओ अदा फलाणो कमु आहे ऐं उन सां गॾो गॾु वरी चइबो आहे अदा रुगो ही इहो कमु करणो आहे हिते रुगो जी माना ॿी हूंदी आहे इन जो मतिलबु आहे त ॿियो कमु नाहे करणो फ़क़ति तोखे हिन कम खे वठणो आहे अल्लाह तबारक व तआला हिन जॻह ते ईमान वारनि जी तारीफ़ फरमाई आहे अल्लाह ताला हिन जॻह ते इन्नमा जो लफ़्ज़ नाज़िल फरमायो आहे इन इन्नमा जे लफ़्ज़ जी माना छा आहे इन्नमा जे लफ़्ज़ जी माना वा रब फरमाए पयो त ही निशानियूं जंहिं जंहिं माण्हूअ में आहे मां अल्लाह ताला पाण ऐलान थो फरमायां जेकॾहिं ईमान वारा अथव मोमिन अथव त रुगो इन्हनि निशाननि वारा ईमान वारा अथव माना इहे निशान जंहिंमें मौजूद न आहे उन जो ईमान कामिल हरगिज़ न आहे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे बेशक रुगो ईमान वारा उहे माण्हू आहिनि जेके अल्लाह खे मञीदा आहिनि बिना शक जे ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे बि मञीदा आहिनि त बिना शक जे न को अल्लाह जे अल्लाह हुजण में शक कंदा आहिनि न को हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत में शक कंदा आहिनि इन जो मतिलबु आहे इहे ॿई वस्फ़ जे माण्हूअ में हूंदा ऐं इन सां गॾो गॾु अगला वस्फ़ बि उन में हूंदा त मुंहिंजे रब फरमायो आहे त कामिल ईमान वारो आहे त फ़क़ति इहो कामिल ईमान वारो आहे पहली निशानी जेका अल्लाह ताला बयान फरमाई आहे त अल्लाह में शक न कंदो आहे अल्लाह जे रसूल में शक न कंदो आहे वजाहदू बिअमवालिहिम ऐं इन सां गॾो गॾु अल्लाह ताला उन्हनि जी निशानी बयान फरमाई आहे त इहे बाना रब खे त बिना शक जे मञीदा है अल्लाह जे रसूल खे त बिना शक जे मञीदा है ऐं उन सां गॾो गॾु अल्लाह जे वाट में जिहाद कंदा है ऐं पंहिंजो माल रब जे वाट में ख़र्च कंदा है ऐं पंहिंजूं जानियूं बि अल्लाह जे वाट में ख़र्च कंदा है अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे मां अल्लाह पाण ऐलान थो फरमायां ऐं आसमाननि खां मां पंहिंजी हीअ आयत नाज़िल फरमाया अल्लाह ताला फरमायो आहे उलाइका हुमुस सादिकून जेकॾहिं सच्चा अथव त मां रब फरमायां थो त इहे बाना सच्चा अथव
हाणे इन जो मतिलबु ही आहे कुरान पाक जी इन मुख़्तसर आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त जेको कामिल मोमिन आहे जंहिंजूं निशानियूं अल्लाह ताला पाण बयान फरमायूं आहे उन्हनि जूं निशानियूं हिन जॻह ते हूअं त कुरान पाक में जाम निशानियूं अल्लाह ताला ॿियनि जॻहनि ते ॿियनि मक़ामनि ते बि नाज़िल फरमायूं आहिनि पर हिन जॻह ते जेके निशानियूं अल्लाह ताला बयान फरमायूं उन्हनि मां पहिरीं निशानी हीअ आहे त जेको मोमिन आहे कामिल उहो कामिल मोमिन अल्लाह खे बि मञींदो ऐं अल्लाह जे हबीब खे बि मञींदो पर उन जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी उन जी कैफ़ियत हीअ हूंदी आहे त उहो अल्लाह खे बि बिना शक जे मञींदो आहे त मिठे मुहम्मद करीम खे बि बिना शक जे मञींदो आहे अॻिते त ॻाल्हाईंदासीं इंशा अल्लाह ताला पर मूंखे फ़क़ति बिना शक जे इन ते ॻाल्हाइणो आहे ऐं ईमान नालो बि इन जो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह गर्मी एतिरी कान्हे दुरूद दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह तबारक व तआला कामिल मोमिनन जो निशानियूं बयान फरमायो है मोमिनो अल्लाह खे बि मञींदो आहे अल्लाह जे रसूल खे बि मञींदो आहे पर मोमिनो इन ॻाल्हि में शक हरगिज़ कोन कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला असांजो ख़ल्क़नहार आहे ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे पैदा फरमायो आहे ऐं हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नबी हुजण में हबीब जे सचे हुजण में हबीब जे नूर हुजण में हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ैबदान नबी हुजण में बि तिर जेतिरो शक कोन कंदो आहे चवंदो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सचो आहे ग़ैबदान नबी आहे इन जो मतिलबु आहे शक कम जो न आहे अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी सूरत बकरा में इरशाद फरमायो आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ताला फरमायो अलिफ लाम मीम इहो अल्लाह तबारक व तआला अल्लाहु आलम बिमुरादिही अल्लाह तबारक व तआला इन जी माना ॼाणींदो आहे ऐं हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन जी माना ॼाणींदो आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे इन जो इल्म अता फरमायो आहे अल्लाह क़ुरान पाक खे हिदायत जे लाइ नाज़िल फरमायो पर अल्लाह फरमायो आहे हिदायत आहे उन्हनि जे लाइ जेके अण ॾिठो पंहिंजे रब ते ईमान आणींदा आहिनि ऐं ग़ैब खे बि तस्लीम कंदा आहिनि अण ॾिठो ईमान पंहिंजे रब दुल जलाल ते अण ॾिठो ईमान तो मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कोन कई आहे मूं हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ियारत कोन कई आहे दुआ कर त अल्लाह ताला तोखे मूंखे हबीब जी ज़ियारत नसीब फरमाए अल्लाह तव्हांखे पक न आहे मां ॻाल्हाई बिना शक ते थो बाबा शक करणो ई आहे चओ आमीन सची दिलि सां चओ न आमीन अल्लाह कंदो त इंशा अल्लाह ताला ज़ियारत नसीब थींदी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तव्हां ते बि मेहर फरमाईंदा असां ते बि इंशा अल्लाह ताला हबीब अकरम मेहर फरमाईंदा लॻी तुंहिंजे तार जन खे दुनिया में उहे दीवाना लॻी तुंहिंजे तार आजत खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरों
नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार जन खे ओ जिन झलक महबूब जी ॾिठी हिन ॻाल्हि उन्हनि जी थो करे त अल्लाह जे हबीब जी जॾहिं उन्हनि ज़ियारत कई त पोइ उन्हनि सां कहिड़ो हाल हो ओ लॻी तुंहिंजी तार जन खे दुनिया में उहे दीवाना लॻी तुंहिंजी तार जन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर प्यार में हुआ परवाना लगे तुझे तार जन खे यूसुफ यार हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान यूसुफ यार हुई हिकड़ी ज़ुलेखा हैरान पर मदनिया मुल्क चरियो मदनिया मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगे तुझे तार आज के दुनिया में उहे दीवाना चो लगे तुझे तार आज के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहलो नंबर प्यार में हुआ परवाना लगे तुझे तार जन खे अल्लाह तबारक व तआला मुखे अन्या तई ज़ियारत नसीब कान कराई अल्लाह कदो हिनन सादात जे हिन जगह जे सदके अल्लाह तबारक व तआला तवा असा सभरन के हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीदार पसाईंदो ओ जा भाव अजीज अल्लाह तबारक व तआला पंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो त रुको मोमिन उनके चइबो जेको शक न कंदो जे माण्हू में शक त मुंहिंजा भाव अजीज उनके अल्लाह मोमिन कोन सॼो जेकॾहिं इहो वस्फ़ ऐं इहा निशानी तोखे ॾिसणी त सोणे अबू बकर सिद्दीक़ में मिलंदी सोणे उमर फारूक में मिलंदी सोणे उस्मान में मिलंदी त सोणे हैदर करार मौला अली मुश्किल कुशा में मिलंदी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मनियो बिना शक जे हजरत उमर फारूक मनियो बिना शक जे हजरत उस्मान बिना शक जे मनियो मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु तआला अन्हु हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के तस्लीम कयो बिना शक जे तॾहिं त अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में ऐलान फरमायो तव्हां के ईमान ईअं आणणो आणणो ऐं तव्हांखे मुस्लमान बणजणो जीअं मुंहिंजे दिलबर नबीअ जा असहाब सगोरा मोमिन बणिया मौलवी साहब छा तव्हां इहा ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां था कयो त अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे त मोमिन ईअं थिजो जियां हबीब जे गुलाम हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन सगोरन ईमान आंदो या तव्हां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि कई या कुरान पाक में इन जो को सबूत आहे या नाहे अच त कुरान ॿुधाए दुरूद तूं पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह गर्मी खे त बजाए वरी जोर सां हथ मथे करे सुभान अल्लाह आवाज़ अचे जोर सां सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो सूरत बकरा याद कजां
वो हवालो तलब करी तो उनके सूरत जो नालो बुधाया। हाफिज हिते मौजूद है, आलिम सगोरा हिते मौजूद है। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आ व इज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमनन नास क़ालू अनुमिनु कमा आमनस सुफ़हाओ अला इन्नहुम हुमुस सुफ़हाओ वलाकिन ला यअलमून। अल्लाह ताला फरमायो आ जने मुनाफिकन के चयो वींदो आ कंखे चयो वींदो आ चो मुनाफिकन के कंखे चयो वींदो आ गलाए गलाए कंखे चयो वींदो आ आवाज अचे कंखे चयो वींदो आ मुनाफिकन के चयो वींदो आ त तम ईमान ईअं आणियो जीअं मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन सगोरन ईमान आंदो आ। इन जो मतलब हुआ कुरान नाज़िल थियो आ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा मीज़ान आहिन ताराज़ी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे ईमान क़बूल नाहे जेसी ताईं तव्हां जो ईमान सोने अबू बकर जे ईमान जहिड़ो नाहे, जेसी ताईं तव्हां जो ईमान सोने हज़रत सोने उमर जे ईमान जहिड़ो ईमान नाहे, जेसी ताईं तव्हां जो ईमान उस्मान जे ईमान जहिड़ो नाहे, जेसी ताईं तव्हां जो ईमान मौला अली मुश्किल कुशा जे ईमान